इंतहाई अहम खबर खां वाक़िआ खे ॾींदालूं। सहाफ़ी एंकर पर्सन अरशद शरीफ क़त्ल केस में फैसल वाडा ऐं मुराद सईद खे फैक्ट फाइंडिंग कमेटी तलब करे वरितो आहे। ॿिन्ही अॻवाननि खे शाहिदनि सां गॾु पेशी बाबति FIA हेडक्वार्टर में तलबी जो नोटिस जारी कयो वियो। फैसल वाडा ऐं मुराद सईद दावा कई हुई त अरशद शरीफ ख़तरे बाबति आगाह कयो हुयो। ज़रियनि मूजिब ॿिन्ही अॻवाननि खे सूमर जे ॾिहाड़े FIA हेडक्वार्टर तलब कयो वियो आहे। सहाफ़ी एंकर पर्सन अरशद शरीफ क़त्ल केस में फैसल वाडा ऐं मुराद सईद खे फैक्ट फाइंडिंग कमेटी तलब करे वरितो आहे। ॿिन्ही अॻवाननि खे शाहिदनि सां गॾु पेशी बाबति FIA हेडक्वार्टर में तलबी जो नोटिस जारी कयो वियो। फैसल वाडा मुराद सईद दावा कई हुई त अरशद शरीफ ख़तरे बाबति आगाह कयो हुयो। ज़रियनि मूजिब ॿिन्ही अॻवाननि खे सूमर जे ॾिहाड़े FIA हेडक्वार्टर तलब कयो वियो आहे। सहाफ़ी एंकर पर्सन अरशद शरीफ क़त्ल केस में फैसल वाडा ऐं मुराद सईद खे फैक्ट फाइंडिंग कमेटी तलब करे वरितो आहे। इन खबर जा वधीक अपडेट्स मालूम करण लाइ असां राब्तो कयो आहे इस्लामाबाद में सिंध TV न्यूज़ जे रिपोर्टर मेहदी हसन पवार सां। जी मेहदी, कहिड़ा तफ़सील आहिनि इन खबर जा? कीनिया में शहीद थियल सीनियर सहाफ़ी एंकर अरशद शरीफ जे क़त्ल केस में फैसल वाडा ऐं मुराद सईद खे फैक्ट फाइंडिंग कमेटी तलब करे वरितो आहे। ॿिन्ही अॻवाननि खे शाहिदनि ऐं सबूतनि सां गॾु FIA हेडक्वार्टर अचण लाइ नोटिस जारी कया विया आहिनि। इन सिलसिले में ज़रियनि ॿुधायो त फैसल वाडा ऐं मुराद सईद दावा कई हुई त अरशद शरीफ जी जान के खतरे बाबति खेनि आगाही ॾिनी वई। ॿिन्ही अॻवाननि खे ज़रियनि मूजिब त सूमर जे ॾींहुं FIA हेडक्वार्टर तलब कयो वियो आहे। जी ठीकु आहे मेहदी, अपडेट करण लाइ वॾी महिरबानी अव्हां जी।